दोस्तों हाणे जलाल चांडे जे जेको आहे आशिक़ जेको आहे पाड़ेसरी खां पुछा कयो वियो त बाबा जलाल चांडो कीअं हो, फनकार माना कीअं हो। हुन ॿुधायो त बेसिकली जलाल चांडो जेको हिकिड़ो फनकार तमामु भलो फनकार हो ऐं इंतिहाई जेको सादी ज़बान में माना ॻाईंदो, जंहिंखे धनार जेको हूंदो ऐं बकरार हूंदो ऐं आम माण्हू जेको हारी नारी सभु हुनजी ॿोली जेको सम्झंदा हुआ। हुनजी जेका ॿोली इंतिहाई बुज़ हुई, माना सफ़ा अहिड़ी ॿोली हुई जेका हर को माण्हू आसानी सां सम्झी वेंदो त हू चवे छा थो ऐं पंहिंजे राग में छा पियो ॿुधाइणु चाहे। हाणे इहो उस्ताद जलाल चंड जो माना पाड़ेसरी जो जेको उस्ताद जलाल चंड जूं ॻाल्हियूं ॿुधाए पियो त उस्ताद जलाल चंड माना अहिड़े अंदाज़ सां ॻाईंदो ऐं उनजे ॿियो सबबु इहो हो जो हुनखे जेको हुई मुर्शिद जी दुआ हुई, सम्झो, ऐं मुर्शिद जी दुआउनि जे करे त माना हुनजो आवाज़ में हिकिड़ो सोज़ हो, साज़ हो ऐं हुनजी आवाज़ में हिकिड़ो असरु हो ऐं अवाम हुनखे वॾी चाह सां, शौक़ सां, मोहबत सां, अक़ीदत सां ऐं प्यार सां ॾाढो ॿुधंदी हुई ऐं इन करे उस्ताद जलाल चंड जेको तमामु घणो मशहूरु हो। हाणे हिन जलाल जे मदाह खां पुछियो वियो त बाबा तव्हां जलाल जा मदाह कॾहिं खां थिया, कॾहिं खां जलाल खे ॿुधणु शुरू कयो। हुन जो आहे जलाल चांडियो सां मुंहिंजी मुलाक़ात जेको आहे हिकु दफ़ा थी। जलाल चांडियो आयो कंदकोट में माना ॻाइणु, पोइ हिकु दफ़ो मुलाक़ात थी त पोइ बसि हुन सां इश्क थी वियो। पोइ पुछूं त भला जलाल में ख़ूबियूं घणियूं, चए हिकिड़ी ख़ूबी हुजे त ॿुधाए, जलाल में रुॻो ख़ूबियूं हुयूं। ऐं हीउ चाचो ॿुधाए पियो त बाबा जलाल चांडे जो मां मदाह हुउसि तॾहिं खां जॾहिं जलाल ॻाइणु शुरू कयो। बसि जलाल माना जेको ॻाईंदो त उहो केरु बि अहिड़ो कोन ॻाईंदो। जलाल जेको तमामु भलो ॻाइणो ऐं हुनखे अवाम चाहींदी हुई, अवाम मोहबत ॾींदी हुई, अवाम जो जेको सिंधी अवाम जो हुन सां इश्क हो ऐं सिंधी अवाम जेको हुई हुनजी माना हुन ते सिर ॾींदी हुई। जिथे बि वेंदो त माना अवाम हुते गॾु थी वेंदी ऐं अवाम चौगिर्द हुनजी जमा थी वेंदी। एतिरी उस्ताद जलाल चांडे सां हुनजी अवाम जी जेका हुई मोहबत हुई। जलाल चांडियो पंहिंजे शुरूआती दौर खां वठी हयाती जे आख़िरी ॾींहंनि ताईं मक़बूल फनकार रहियो। हुनखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई लतीफ़ एवार्ड मिलियो, सचल सरमद एवार्ड मिलियो ऐं कलंदर शहबाज़ एवार्ड मिलियो। जलाल चांडियो भलियूं भलियूं टोपियूं पाईंदो, भला भला वेस कंदो, ॾादनि जी जेका मेल माना शौक़ सां ॾिसंदो ऐं मलमलाखड़ो तमामु शौक़ सां ॾींदो, भला भला जानवर ॿकरियूं मेहूं पालींदो ऐं घोड़ा पालींदो, शौक़ु वॾो। दोस्तों हाणे इहो उस्ताद जलाल चांडे जेको आहे ढोलक नवाज़ आहे। हाणे इहो ॿुधाए पियो त माना जलाल चांडियो सां मां गॾु हुउसि जवानी खां वठी आख़िर ताईं मरण ताईं माना गॾु हुउसि ऐं जिते बि वेंदो त उस्ताद जलाल चांडियो माना मूंखे वठी वेंदो ऐं मूंसां मोहबत कंदो, तमामु घणो प्यारु कंदो ऐं मूंखे कॾहिं बि ईअं महसूसु न थियणु ॾिनई त मां ढोलक नवाज़ आहे। हू भाइरनि वांगुरु असां सां गॾु हलंदो ऐं कंहिं बि ॻाल्हि जो को हिसाबु न कंदो। ऐं जलाल चांडियो तमामु मुड़ुसु माण्हू फनकार हो ऐं तॾहिं जो महिमान नवाज़ हो ऐं वॾा वॾा शौक़ कंदो, भलियूं मेहूं धारींदो, भला माना जेको आहे कुकड़ धारींदो ऐं भला कुता धारींदो, तितर बि धारींदो ऐं मेला मलाखड़ा बि कराईंदो ऐं मलाखड़ा बि कराईंदो। पोइ हुननि खे इनाम बि ॾींदो, माना हुननि खे सोनू ज़ंजीरूं बि ॾींदो, माना घड़ियूं बि ॾींदो, वॾा वॾा इनाम ॾींदो ऐं पैसा अलॻि ॾींदो। इहा उस्ताद जलाल चांडे में माना इहा ख़ूबी हुई ऐं कई जॻहियुनि ते माना मेला कराईंदो। पोइ 20 साल जेको आहे मोरे में बि रहियो, पर उस्ताद जलाल चांडो माना एॾो मशहूरु हो जॾहिं मोरे शहर मां माना निकिरंदो हो त माना रस्ता ब्लॉक थी वेंदा ऐं अवाम एॾी गॾु थी वेंदी जो माना रश थी वेंदी। पोइ उस्ताद जलाल चांडो माना हीअं आम तौर ते शहर में निकिरी न सघंदो, छो जो जिथे बि निकिरंदो हो न त पोइ सभई माण्हू जेको हुनजे चौगिर्द फिरी वेंदा हुआ। हाणे एॾो जेको उस्ताद जलाल चांडो मशहूरु हो ऐं हर दिलि अज़ीज़ फनकार हो, छो जो अवाम हुनखे तमामु घणी चाहींदी हुई, मोहबत कंदी हुई ऐं हुन सां अक़ीदत कंदी हुई तमामु घणी। उस्ताद जलाल चांडीअ जेको आहे 3 शादियूं कयूं, जंहिंमां 4 पुट ऐं 1 न्याणी जो औलाद हो। 2 पुट हुन जा जेके हिन ॻाइनि था, कलंदर बख़्श जलाल ऐं दिलबर जलाल। हिन जो हिकु पोटो बि ॻाए थो, जूनियर जलाल, शहज़ाद जलाल।
ओ मिठा मोहब्बत हो जाओ सजा लखलुताए, मिठा मोहब्बत हो जाओ सजा लखलुताए। ओ भले यार आए तुझ लख भलाई, भले दोस्त आए तुझ लख भलाई। उषा जलाल चांडे जो वॾो फर्ज़ंद कलंदर बख़्श जलाल ॿुधाए पियो त माना पूरी दुनिया में जेको आहे फ़नकारनि खे वॾी जेका सपोर्ट हूंदी आहे ऐं उस्ताद जलाल चांडे जेको वॾो फ़नकार हो पूरी दुनिया में सिंध पाकिस्तान में मशहूरु हो, हुनजी बि वॾी सपोर्ट कई वञे हुकूमत जे तरफ़ां। दोस्तो इहो उस्ताद जलाल चांडे जी जेका मज़ार आहे ऐं हाणे जेको आहे हुकूमत सिंध तरफ़ां सकाफ़त सिंध तरफ़ां जेका आहे उस्ताद जलाल चांडे जो मेलो बि लॻायो वेंदो आहे। उस्ताद जलाल चांडे जी जेका वफ़ात हुई 10 जनवरी 2001 हुई ऐं हीउ वॾो अज़ीम फ़नकार हो ऐं उहो बाब उस्ताद जलाल चांडे ते ख़तमु थियो।